الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فلا أقسم بما تبصرون وما لا تبصرون إنه لقول رسول كريم وما هو بقول شاعر قليلا ما تؤمنون ولا بقول كاهن قليلا ما تذكرون تنزيل من رب العالمين ولو تقول علينا بعض الأقاويل لأخذنا منه باليمين ثم لقطعنا منه الوتين فما منكم من أحد عنه حاجزين وإنه لتذكرة للمتقين وإنا لنعلم أن منكم مكذبين وإنه لتذكرة للمتقين وإنا لنعلم
أن منكم مكذبين وإنه لحسرة على الكافرين وإنه لحق اليقين فسبح باسم ربك العظيم صدق الله العظيم الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون ولا تجادلوا أهل الكتاب إلا بالتي هي أحسن إلا الذين ظلموا منهم وقولوا آمنا بالذي أنزل إلينا وأنزل إليكم وإلهنا وإلهكم واحد ونحن له مسلمون وكذلك أنزلنا إليك الكتاب فالذين آتيناهم الكتاب يؤمنون به ومن هؤلاء من يؤمن به وما يجحد بآياتنا إلا الكافرون وقال النبي صلى الله عليه وسلم إن الله لا ينظر إلى صوركم وأموالكم ولكن ينظر إلى قلوبكم وأعمالكم وقال النبي صلى الله عليه وسلم مثل الذي يذكر ربه ومثل الذي لا يذكر ربه كمثل الحي والميت أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब साथी दिल जी मोहब्बत सा बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी
व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। मुअज़्ज़िज़ साथियो, सब खां पहिरियां असांजी स्टेज ते उस्तादुल उलमा हज़रत मौलाना मुहीद्दीन साहब ऐं उस्तादुल क़ुरा हज़रत साईं सलीमुल्लाह साहब ॿिया उलमा इकराम आया आहिनि। असां उनजो तहे दिल सां शुक्रियो अदा कयूं था। अज़ीज़ दोस्तो, अवां असां जेको अॼु हिन क़ुरान शरीफ़ जी कचहरीअ में आया हूं, मक़सद इहो आहे त रब जी ज़ात राज़ी थी। इंसान दुनिया जे जहान में अमल सालिह करे थो। पोइ अमल सालिह जे अंदर मुशक्क़त आहे, तकलीफ़ आहे, लेकिन अमल सालिह जे करण खां पोइ रब साईं उन सां राज़ी थिए थो। दुनिया जे जहान में जेका भी शय इंसान हासिल करे तो उन जे ला तकलीफ करे थो। चंद दाणा असां कणक जा घर में आणण जे ला मेहनत कदा, पोइ इहो हारी अध रात जो थद में वाहीअ जे वाटर ते हूंदो, नांग जा ख़ौफ़, दुश्मन जो ख़ौफ़, चोर धाड़ेल जो ख़ौफ़, जीत जड़े जो ख़ौफ़, सॼो बर्दाश्त कंदो, लेकिन कोशिश इहा कंदो त मुंहिंजे घर में चंद दाणा अचनि। ईअं जेकॾहिं माण्हू जॻह तहमीर कराए थो, उन जे लाइ बि इंसान खे मुशक्क़त तकलीफ़ करणी थी पवे। दुनिया में हर अमल जे लाइ मुशक्क़त करणी थी पवे। ईअं इंसान हो जेकॾहिं असां नेक सालिह अमल कंदासीं, दीन में अल्लाह से आसानी रखी आहे, लेकिन इंसान सां गॾु उन जा दुश्मन आहिनि। हिकु नफ्स इंसान जो दुश्मन आहे, ॿियो हर इंसान सां गॾु शैतान आहे, जेको शैतान इंसान सां दुश्मनी करे थो। रब साईं फरमायो, इन शैतान कान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। शैतान इंसान जो चिट्टो पिटो दुश्मन आहे। हाणे इंसान जॾहिं बि अमल सालिह कंदो, दीन त फी नफ्सी सवलो थियो, लेकिन अमल सालिह करण जे वक़्तु इंसान खे मुशक्क़त ईंदी, तकलीफ़ ईंदी, कुझु पंहिंजूं ज़रूरियात छॾिणियूं पवंदियूं, कॾहिं नफ्स खे रंज करणो पवंदो, कॾहिं शैतान खे पुछी ॾियणी पवंदी, कॾहिं दुनिया जूं ख़्वाहिशूं साम्हूं ईंदियूं। जॾहिं इंसान समूरनि ख़्वाहिशात खे पोइते करे, नफ्स खे पोइते करे, शैतान खे पोइते करे अमल सालिह करे थो, त रब इन इंसान जे अमल सालिह जो क़द्र फरमाए। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह रब साईं जो नेक सालिह बानो गुज़रियो आहे, वलियन में उन जो शुमार थे तो। हजरत रूमी रहमतुल्लाह अलैह जो मिजाज अक्सर करे आशिकाना है, रब साईं सां इश्क वारो ताल्लुक। फरमाए था मौलाना रूमी त पहिरां जॾहिं मुंहिंजो रब सां सही ताल्लुक न थियो हो, दुनिया जी शयुनि ते नज़र हूंदी हुई। कॾहिं रब खां जॻह घुरंदो हुउमि, कॾहिं सवारी घुरंदो हुउमि, कॾहिं दुनिया जी ऐश अशरत घुरां, कॾहिं को दुनिया जी हसीन जमील औरत घुरां, कॾहिं दुनिया जा ताईश घुरां। पर जॾहिं मुंहिंजो रब साईं जी ज़ात सां ताल्लुक थियो, पोइ मां पंहिंजे रब खां हमेशह पंहिंजे रब जी रज़ा घुरां। पोइ मुंहिंजी दिलि में इहा ख़्वाहिश न हूंदी त रूमी खे तकलीफ़ ईंदी रहण जी जॻह न अथसि, रूमी खे तकलीफ़ ईंदी सफ़र जी सवारी न अथसि, रूमी खे तकलीफ़ ईंदी खाइण जे लाइ गिरह न अथसि। न दिलि में इहा शइ न हूंदी हुई, चवंदो हुउमि त इहा त ॾुखी सुखी गुज़री वेंदी। मक़सदु इहो आहे ताल्लुक जे रब सां थी पियो आहे, हाणे उहो यार राज़ी। इन दर्जे जा मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हिकिड़े ॻोठ जे अंदरि हिकिड़ो इंसान तहज्जुद जी नमाज़ जो आदी हो।
अवा असां नमाज़ पढ़ंदा पोइ 5 नमाज़ूं फर्ज़ हुई फजर जी नमाज़ पढ़ी से हाणे ज़ुहर जी नमाज़ जो टाइम आ पोइ असर जी नमाज़ थींदी पोइ मगरिब थींदी पोइ इशा थींदी चंद नमाज़ुनि जे अॻियां पोयों नवाफ़िल ऐं सुन्नतूं आहिनि लेकिन हिकिड़ी तहज्जुद जी नमाज़ आ जीअं फर्द नमाज़ जे लाइ आज़ान थींदी आ इहतिमाम थींदो आ ईअं तहज्जुद जी नमाज़ जे लाइ आज़ान इहतिमाम न थींदो आ लेकिन बिना आज़ान जे आशिक़नि खे उहा तहज्जुद जी नमाज़ पढ़णी पवंदी आ उन जो वक़्तु रात जो पोयों हिस्सो आ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं रात जो पोयों हिस्सो थिए थो रब जे रहमत जो नुज़ूल दुनिया जे आसमान ते थिए थो पोइ रब साईं पंहिंजी रहमत सां आवाज़ पियो ॾे हल मिन साइलिन हल मिन मुस्तग़फिरिन आहे को सुवाल कंदड़ मां रब सुवाल पूरो कयां दुनिया सुठी पई आ दुनिया पंहिंजे गरम बिस्तरनि में आ दुनिया पंहिंजे ऐश अशरत में आ हाणे रब जी रहमत जो आवाज़ रात जे पोएं हिस्से में थिए थो के रब जा बाना जिन जो ताल्लुक़ रब जी ज़ात सां आहे छो त जेका असां फर्ज़ी नमाज़ पढ़ूं था इहा त जमात सां पढ़ूं था इन में त मजमो घणो आहे इन में त दिलि में ख़्यालु अचे थो मां नमाज़ पढ़ां थो मौली साहब मुंहिंजे लाइ चवंदो त साईं निमाज़ी आहे जेकॾहिं ॿियो इंसान नमाज़ पढ़े थो उन जी दिलि में ख़्यालु ईंदो पाड़े वारो चवंदो त निमाज़ी आहे लेकिन तहज्जुद जी नमाज़ अहिड़ी आहे जंहिं वक़्त में राति जो सभु आराम में हूंदा आहिनि सुता पिया हूंदा आहिनि बानो उथी करे गरम बिस्तरो छॾींदो थधि में पंहिंजा उज़वा धोईंदो रब खे तन्हाईअ में पुकारींदो हाणे रब साईं उन वक़्तु बाने जी पुकार जो एॾो क़दुरु पियो करे जो रब साईं बाने जी पुकार ते लब्बैक लब्बैक सां जवाब पियो ॾे हाणे उन टाइम रब जी रहमत जो आवाज़ थींदो हल मिन साइलिन हल मिन मुस्तग़फिरिन आहे को तौबा कंदड़ जंहिं ज़िंदगी ग़फ़लत में गुज़ारी आहे जंहिं ज़िंदगी दुनिया जे ऐश अशरत में गुज़ारी आहे जंहिं ज़िंदगी में कॾहिं मां रब जो हिकिड़ो बि सजदो न कयो आहे अचे उहो बानो मां रब खे हिकिड़ो सभु करे रात जे वक़्त जो हिकिड़ो सभु मां रब क़बूल करे छॾियासि हाणे इन वक़्त में जॾहिं बानो उथंदो आहे उन वक़्त जे लाइ आज़ान न ईंदी आहे लेकिन रब जे इश्क वारी आज़ान बाने खे गरम बिस्तरो ऐं उहो मथो कंबल हटी वेंदो गरम बिस्तरे मां बानो उथंदो रब जे इश्क में अची करे तहज्जुद जे लाइ निमाज़ में बीहंदो मौलाना रूमी फरमाइनि था कंहिं हिकिड़े ॻोठ जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो इंसान हो जंहिंखे तहज्जुद जी निमाज़ पढ़ण जी आदत हुई रात जो वक़्त में तहज्जुद जी निमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद शरीफ में अचे पियो रब जो शान थियो उन रात ते बरसात पवे थी हाणे जीअं बरसात पई रस्ते ते गप थी वई ही पोड़ो इंसान लठ हथ में खणी ॻोठ जी घिचनि में अंधारो आहे लठ जे सहारे ते मस्जिद शरीफ में अचे थो जॾहिं मस्जिद शरीफ में अचे थो रस्ते में गप में हिन जो पेर तिरकी पवे थो लेकिन हिन इंसान जो जज़्बो अञा ख़त्म नथो थिए पेर ख़राब थी वियो कपड़ा ख़राब थी विया लेकिन वरी उहे कपड़ा लटा मटाए करे ॿियो दफ़ो वरी उन घिटीअ में अचे थो गप मां त वञी मस्जिद में नमाज़ पढ़ा हाणे हुन जो इश्क ख़ुदा जी ज़ात सां एॾो हो वरी ॿियो दफ़ो जॾहिं उहो पोड़ो उन घिटीअ में बरसात जे करे गप में आयो आहे त गप में तिरकी पियो वरी टियों दफ़ो जॾहिं हुते अचे थो त टे दफ़े सां उहो पोड़ो इंसान हिकु अजीब शइ ॾिसे थो त हिकिड़ो इंसान आहे जंहिंखे लाइट हथ में आहे जेको मुंहिंजे इंतज़ार में बीठो आहे जॾहिं पोड़ो इंसान उन लाइट वारे इंसान जे वेझो वियो तॾहिं उहो चवेसि थो त पेर हिन जॻह ते रख हिते गप न आहे हिते ख़ुश्की आहे हिते गप थी हिते ख़्याल सां घुमजा ईअं लाइट वारो इंसान तहज्जुद जे लाइ मूंखे मस्जिद शरीफ ताईं आणे थो चए मां ॻोठ में रहंदड़ ही लाइट वारो इंसान अजनबी लॻो तॾहिं उन खां पुछण लॻुमि तूं केरु आहीं जो मुंहिंजे मथां एतिरी महिरबानी कई थी मां ॿ दफ़ा इन गप में पाणीअ में किरी पियो आहियां कपड़ा लटा मटाया आहिनि जिस्म खे धोतो आहे पोइ अची निमाज़ ते अचां पियो टे दफ़ो तूं मुंहिंजी रहनुमाई कई आहे तूं कहिड़ो जो मूंखे अहिड़ो एहसान कयो थी हाणे टे दफ़े सां उहो लाइट वारो इंसान चवे थो उन पोड़े खे त मां शैतान आहे मौलाना रूमी फरमाइनि था जॾहिं पोड़े उठो त शैतान आहे तॾहिं पोड़े खे हैरत थी वई त शैतान त निमाज़ खां रोकींदो हज खां रोकींदो ज़कात खां रोकींदो अल्लाह जी इबादत खां रोकींदो तूं शैतान थी करे मूंखे मस्जिद शरीफ ताईं वठी आयो आहे अजीब ॻाल्हि आहे मञण में नथो अचे तॾहिं उहो शैतान जवाब थो ॾेसि पोड़ा तुंहिंजे अंदरि तहज्जुद जी निमाज़ पढ़ण जी आदत हुई पोइ घणनि सालनि खां दिलि में ख़्यालु हो हिन पोड़े जी रात वारी इहा
इबादत में आया रात जो इनके गाफिल कया तो मौको कोन पे मिले अॼु मौको मिलियो बरसात वसी मां जो घिटीअ में ईंदो ज़रूर गप मां घुमंदो हिनखे लोॾो ॾेई छॾींदुसि लोॾे जे करे ही गिरी पवंदो चए मां तोखे पहिरियों दफ़ो लोॾो ॾिनो तुंहिंजो ईमान एॾो मुस्तहकम ऐं मज़बूत हो तूं पंहिंजे ईमान सां वरी पहिरें दफ़े सां अची करे उते मस्जिद लाइ तयारु थिए वरी ॿियो दफ़ो तूं आए मां चयो धिको ॾियांसि वरी ॿियो दफ़ो बि तूं तयारु थी आए हाणे जॾहिं तूं पहिरियों दफ़ो किरे हे रब साईं तुंहिंजे ॿिए दफ़े जे इरादे जे करे पहिरें दफ़े जी मुशक़त जो तोखे इहो बदिलो ॾिनो तुंहिंजे घर जे समूरनि बातिल जा गुनाह माफ़ कया चए जॾहिं तोखे ॿियो दफ़ो धिको ॾिनो ॿिए दफ़े जी मुशक़त जे करे टियों दफ़ो तूं मस्जिद में अचण जो इरादो कयो रब साईं तुंहिंजी उन मुशक़त ऐं तकलीफ़ जे करे तुंहिंजे ख़ानदान जे समूरनि फर्दनि जा गुनाह माफ़ कया चए टे दफ़ो मूंखे ख़ौफ़ वरितो चए हाणे ही निमाज़ी जेकॾहिं मस्जिद जे अचण जे वक़्तु काथे घिटीअ में किरी पियो त हिन जी करे हिन जी तकलीफ़ जे करे सॼे ॻोठ वारनि जा गुनाह माफ़ थी वेंदा मुंहिंजी महिनत अजाई थी वेंदी रब वटि निमाज़ी नेक सालिह इंसान जो इहो क़दर तंहिंजे करे इंसान हो अवां असां तालुक़ पंहिंजे रब जी ज़ात सां रब साईं कंहिं इंसान जो अमल ज़ाया न कंदो इन अल्लाह ला युदियु अजर अल मुहसिनीन रब साईं बाने जे अजर खे ज़ाया न कंदो लेकिन अमल जे लाइ हिकिड़ी शइ ज़रूरी आहे त इंसान जे अंदरि इख़लास हुजे यानी अमल ख़ालिसतन रब जे रज़ा जे लाइ ॾेखाव मक़सद न हुजे दुनिया जा इंसान राज़ी थियनि इहो मक़सद न हुजे असांजा मुर्शिद हज़रत सैयद अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो फ़क़ीर अचे थो चए साईं दिल में ख़्याल थी पियो आहे दुआ घुरो त रब जी ज़ात सां तालुक़ थिए महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में छा सुवाल आहे चए साईं दुआ घुरो रब जी ज़ात सां तालुक़ थिए महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत मिले हज़रत साईं फरमायो पुट जेकॾहिं अल्लाह जी मोहब्बत चाहे थो महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत चाहे थो तॾहिं तोखे मिलंदी जॾहिं तूं माण्हुनि जी मलामत खां न रुॾी माण्हुनि ते नज़र न कर त इंसान मूंखे छा चवंदो पाड़े वारो मूंखे छा चवंदो ऐं अॼु जे दौर में तुंहिंजी मुंहिंजी नज़र हर नंढे वॾे अमल में माण्हुनि ते पवे हाणे मां पंहिंजी घोटकीअ जो वाक़ियो दसियां कंहिं हिकिड़ी जॻह ते उज़र ते वियो पोइ उते मां उन्हनि खे चयुमि त बाबा जेको टीजो कयो था कर्ज़ खणी कयो था ज़रूरी न आहे टीजे जी मानी ज़रूरी कोन्हे टीजे जी ख़ैरात कजे शरीयत जी इजाज़त कोन्हे शरीयत जो हुकुम कोन्हे तव्हां खणी इन टीजे खे एॾो ज़ोर सां कयो था इहो मालिक जो जेको माल आहे जॾहिं फ़ौत थी वियो इहो नंढनि ॿारनि जो अथसि पंहिंजे वारसनि जो अथसि उहे वॾा थियनि भले अबे जी ख़ैरात करनि तोखे मूंखे इजाज़त कोन्हे भाउ जी ख़ैरात करे सघां उन जी मिल्कियत मां तोखे मूंखे इजाज़त न आहे चाचे जी ख़ैरात करे सघां उन जी मिल्कियत मां जॾहिं मां तॾहिं में इहा ॻाल्हि कई मां चयो अॼुकल्ह घणो करे ख़ैरात इन जे करे थींदी आहे जो पाड़े वारा टोकींदा अदा हाजी साहिब तव्हांजे लाइ हेॾी महिनत करे वियो तव्हां ॿ देगियूं नथा लाहियो इहा टोक थींदी आहे औरतूं बि टोकींदियूं मर्द बि टोकींदा चए पोइ हाणे जॾहिं मां उन तॾहिं तां उथियुमि जंहिं माण्हूअ जी फ़ौतगी थी वई हुई उन जो वालिद साहब जेको फ़ौत थी वियो हो हाणे उहो इंसान गाॾीअ ताईं आयो मूंखे कन में चयईं बराबर मौलाना असदुल्ला साहब उन इंसान चयो साईं बराबर तव्हां सच था चओ असां जेका ख़ैरात कयूं था माण्हुनि जी टोक ऐं ठठोल जे करे कयूं था साईं माण्हुनि मूंखे एतिरो टोकियो मुंहिंजे पीउ जी ख़ैरात जे लाइ ताक़त न हुई ब्याज खणी करे ख़ैरात तंहिंजे करे बुज़ुर्गनि जो तरीक़ो इहो आहे माण्हुनि ॾे नज़र न कयो ऐं ॿियो त इंसान घणा आहिनि रब साईं जी ज़ात अकेली आहे हाणे जे मां हितां परचाइण शुरू कयां हिक हिक खे परचायां त ईअं कॾहिं बि नथो थी सघे त सभु मूंखां परचनि पर रब जी ज़ात अकेली आहे उन खे परचाइण सवलो तंहिंजे करे इंसान पंहिंजे रब साईं जी ज़ात ॾे तवजो करे दुनिया ॾे तवजो न हुजे माण्हुनि ॾे तवजो न हुजे जॾहिं इंसान जो माण्हुनि ॾे तवजो न हूंदो इन इंसान जो अमल सालिह थी जीअं मसलन उन जो मिसाल सम्झायां तूं मां जेकॾहिं ॾाढ़ी रखीसीं बराबरि ॻोठ में इंसान ॾाढ़ी जे करे टोकींदा
टोक थींदी ठठो न थींदी असांजा मुर्शिद हज़रत साईं अब्दुल वाजिद रहमतुल्लाह अलैह दरवेश हज़रत साईं मौलाना उन्हनि खे चवंदासीं उन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो आलिम सॻोरो आयो चए साईं मां जंहिं जमायतनि वटि पढ़ाईंदो आहियां पोइ शाम जो जॾहिं मां उन ॻोठ में निकिरंदो आहियां पोइ ॻोठ जा माण्हू मूं ते टोक कंदा आहिनि मौलवी खाई करे थुलो थियो आहे मौलवी जूं पिनियूं ॾिसो मौलवी जी ॾाढ़ी ॾिसो हाणे मौलवी हीअं थो करे हाणे मौलवी हीअं थो करे हाणे हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह खे चए साईं माण्हू मूं ते ॾाढी टोक करनि था पढ़ाइण मुंहिंजे लाइ गौरव थी वियो आहे हाणे मूंखे रहनुमाई ॾियो त मां छा कयां तॾहिं दरगाह हाले जी शरीफ़ जे उन दरवेश बुज़ुर्ग फरमायोसि अबा जेकॾहिं तोखे इन शइ जो ख़ौफ़ आहे त पोइ तूं अजुर ॿुधी छॾ मां जेको हिते वेठो आहियां मुसल्ले ते रब साईं जो ज़िक्र ॿारनि खे ॾियां थो कलमो पाक सेखारियां थो हाणे मां पंहिंजा सवाब तोखे थो ॾियां तोते जेका दीन जे करे टोक ऐं ठठोर थिए थी तानज़नी थिए थी इहे तूं सवाब मूंखे ॾे छो त तुवारा सवाब वधीक आहिनि तोते टोक थिए थी पोइ बि महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत खे नथो छॾे इन जे करे इंसान माण्हुनि जे करे महबूब मुस्तफ़ा खे नाराज़ न करे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस ते तवज्जो हुजे त मूंखे अल्लाह जे रसूल जी रज़ा मिलंदी जेकॾहिं मां ॾाढ़ी रखियमि त हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थींदा हाणे अॼु उस्ताद अब्दुल मजीद साहब हिते जलसे में ॿुधाइनि पिया त को नेक साले शख़्स फौत थी वियो क़ब्र में पहुतो अच्छी ॾाढ़ी हुयसि जॾहिं उन खां फ़रिश्तनि पुछा कई मर रब्बुक वमा नबीयुक वमा दीनुक रब कहिड़ो थी नबी कहिड़ो थी दीन कहिड़ो थी तॾहिं फ़रिश्तनि खे चए तव्हां मूंखां छो था पुछो चए छो न पुछो चए मां त आलिमनि खां ॿुधो आहे उन फलाणे आलिम खे चयो उन फलाणे आलिम खे चयो उन फलाणे बुज़ुर्ग खे चयो उनखे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त अच्छी ॾाढ़ीअ वारो इंसान जॾहिं क़ब्र में ईंदो आहे रब साईं उन जी अच्छी ॾाढ़ी जे वारनि जो हया कंदो आहे इन जे करे उनखे बख़्शे छॾींदो आहे हाणे मूंखां तव्हां छो था पुछो जॾहिं त मुंहिंजी ॾाढ़ीअ में अच्छा वार आहिनि हाणे रब साईं उन फ़रिश्तनि खे नथो ॻाल्हाइण ॾे पंहिंजी रहमत सां आवाज़ थो ॾे उन क़ब्र वारे खे त फ़रिश्तो अवां गवाह हुजो बराबरि इन्हनि आलिमनि सच चयो आहे अल्लाह जे नबीअ सच चयो आहे मां रब अच्छी ॾाढ़ीअ वारे खे बख़्शे मां रब अच्छी ॾाढ़ीअ वारे खे बख़्शे छॾे तंहिंजे करे अॼु जे जलसे में कम से कम सभु तव्हां मुंहिंजा पंहिंजा हो तव्हां सां हुजत आहे जेके अच्छी ॾाढ़ीअ वारा हो इहो वाइदो कयो त असां ॾाढ़ी न कूड़ाईंदासीं बराबरि ॾाढ़ी खे कूड़ाईंदो त दुनिया में तव्हां खां केरु नाराज़ थिए पर ॾाढ़ी रखंदो त हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थींदा असांजा मुर्शिद हज़रत साईं अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा अबा ये ॾाढ़ी रखो ही हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बाग सुन्नत बराबर पटको भी सुन्नत बराबर डंदड़ भी सुन्नत बराबर ॿियूं शयूं भी वज़ौक़त लटो लिबास भी लेकिन न डंदड़ क़ब्र में हलंदो न पटको क़ब्र में हलंदो हीअ ॾाढ़ी क़ब्र में इंसान सां हलंदी जंहिं इंसान दुनिया में ॾाढ़ी हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत समझी रखी आहे यकीनन रब साईं उनखे क़ब्र में बख़्शे पोइ साईं जन फरमाईंदा अबा हिन ॾाढ़ी हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाग जो ख़्याल कयो पर जे ख़्याल नथा कयो पोइ रंज थी फरमाईंदा हा त कम बख्तो एतिरी त गुस्ताखी न कयो जो नालीअ में उछलायो एतिरी त गुस्ताखी न कयो जो नालीअ में उछलायो था इन जे करे अॼु तव्हां सभु वचन कयो त असां अल्लाह जे रसूल जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं इंशाअल्लाह इन जी बरकत सां घर में आबादी ईंदी ख़ुशी ईंदी इंशाअल्लाह बयान हिकिड़ो बयान हज़रत मौलाना असदुल्लाह खोड़े साहब जन जो थींदो ऐं इंशाअल्लाह ॿिया आलिम सगोरा बि ईंदा अलहाज इमदादुल्लाह फुलकोटो साहब सभु आलिम सगोरा ईंदा मां शुरू में ई हाज साहब रहमतुल्लाह उस्ताद अब्दुल समद खे चयुमि तव्हांजी दिलि सोढ़ी आहे प्लाट नंढो कयो ऐं वाक़ई ईअं थियो आहे मौलाना खोड़ो साहब अचे थो वरी प्लाट नंढड़ो तंहिंजे करे ॻोठ जी इज्तिमाई ख़ैरात जलसे में सॼे ॻोठ वारनि तावन कयो तंहिंजे करे अव्हां समूरा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो दुआ घुरंदासीं उन खां पोइ हिते मानी हलंदी उन खां पोइ इंशाअल्लाह मौलाना खोड़े साहब जो मुफ़सल बयान थींदो मुख़्तसिर वक़्तु निमाज़ पढ़ी ऐं मौलाना साहब साईं الرحمن الرحيم قل هو الله احد الله الصمد لم يلد ولم يولد قل هو الله احد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له मुंहिंजा रब साईं असांजे हाल ते रहम फरमा अल्लाह साईं हीअ असांजी विहण क़बूल फरमा
पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। जिन जिन दोस्तन ख़िदमत कई दीन जी ख़िदमत जज्बे से अल्लाह से उनकी ख़िदमत क़बूल फरमा। अल्लाह साईं असांजे हाल ते रहम फरमा। जिन भी तावन किया अल्लाह से उनके तावन के क़बूल फरमा। अल्लाह साईं जेके असांजा अज़ीज़ क़रीब दोस्त अहबाब उस्ताद वालदैन मुर्शिद असांजे ॻोठ मां जेके भी इंसान मर्द औरतूं रब साईं तोड़े पहुता आहिनि